अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाब क्रिएशन की टीम की तरफां तमाम दोस्तों की खुशामदीद। हिन वक्त नवाब क्रिएशन की टीम मौजूद है कराची इलाके गुलिस्तान जोहर में। असां लॉकडाउन हुजण के बावजूद एतिरो वॾो सफ़र छो तय कयो आहे, इन जे पोयां मक़सदु इहो आहे जो तमाम दोस्तनि जा मूंखे मेल अची रहिया हुआ, मैसेज अची रहिया हुआ त तव्हां एहसास प्रोग्राम के बारे में कुछ हिकिड़ो वीडियो ठाहे असांखे सॼो प्रोसीजर सम्झायो। असां हिन एहसास प्रोग्राम की ॼाण जे लाइ असांजी पर्सनैलिटी साईं सुराब हुसैन शरह सां अहमद रज़ा कम्युनिकेशन के CEO सां राब्तो कयो आहे। साईं असांखे एहसास कम्युनिकेशन के बारे में सॼो आगाह कंदा। जी साईं। बावाली मुर्तज़ा जी महिरबानी जन असांखे टाइम ॾिनो। मसइलो इहा त जेको एहसास प्रोग्राम आयो आहे ऐं इमरान ख़ान साहब जे तरफ़ां तमामु हिकु बहितर ऐं सुठो अमल आहे। उन हवाले सां इहो ॿुधो वियो आहे त हीउ जेको पिरासित ॾिनो वियो आहे त जंहिं केस ते ॾींदासीं या ॿी केस इज़ी पैसा इहो हिकु तमामु तेज़ पिरासिस आहे। उन हवाले सां मां इहो पंहिंजे सिंध वासियुनि मुल्क वासियुनि खे अर्ज़ु कंदुमि त हिन में कंहिं ॻाल्हि जी जल्दी न आहे, का बि कंहिं फिराटी टोले जे हवाले न थी वञे। अलाह साईं जी महिरबानी आहे त मोबलिंग हिकु तमामु वसी नेटवर्क आहे ऐं हर हंधि हुननि जी पॉइंट ऑफ ऐं रिटेलर मौजूदु आहे। ऐं जेको मसइलो मसाइल थियो त उन हवाले सां कंपनी मद्देनज़र रखंदी ऐं जेके पंहिंजा असांजा RSO DO वग़ैरह आहिनि उन्हनि सां मां मुसलसिल राब्ते में आहियां इन हवाले सां त सर जेका बि ॻाल्हि थिए त उहा अपडेट कयो। बहरहाल सम्झ अचे नथी त कश्मीर खां वठी करे दोस्त जेके बि आहिनि फ़ोन कंदा चवंदा सर हीअं थियो हिते हली आहे, पैसा हली विया आहिनि, हीअं थी वियो आहे। ऐं खोड़ जाइनि खे उहे मसइला थिया आहिनि त यानी कि फिराडी आहिनि उहे 500,000 माण्हुनि खां वठी विया आहिनि त तव्हांजे असां रजिस्ट्रेशन था कयूं हीअं वाह इहो सॼो कूड़ आहे। इन ॻाल्हि ते मुंहिंजा सिंध वासियो ऐं मुल्क वासियो इन्हनि ॻाल्हियुनि जे पोयां न वञो। अगरि जीअं असां वटि मेल आई कंपनीअ तरफ़ां जीअं मेल आई उहो तव्हांजे मथे सूर न आहे, असांजे मथे सूर आहे। असांजो बिज़नेस आहे, असांजो कारोबार आहे, उहो असांजो मसइलो आहे त तव्हांजे दर ते असां कीअं था सहूलियत मुहैया कयूं। हीअ जीअं नंढा नंढा BBC असांजा डिवाइस आहिनि उहो मसइलो न आहे। असांजा रिटेलर उन्हनि खे असां चवंदासीं त बाबा डोर बाय डोर तव्हां वञो ऐं जेको आहे सो कॾहिं चओ को वॾो प्रोसेस न आहे। मां खोलियां त मुनासिब नथो लॻे, बाक़ी हीअ जेट केस जो ऑप्शन आहे ऐं जस्ट तव्हांजो NIC लॻंदो, NIC मोबाइल नंबर हुन खां पोइ तव्हांजो बायोमेट्रिक थंब लॻी वियो त तव्हांजो पैसा जीअं तव्हां वटि SMS ईंदो त तव्हांजा जेके पैसा आहिनि उहे रिटेल तव्हां रिसीव कयो। इन हवाले सां मां सिंध वासियुनि खे इहा अपील थो कयां त गैर ज़रूरी कंहिं माण्हू खे पैसा न ॾियनि ऐं जेके मोबाइल खां का बि शिकायत हुजे 111 ते हेल्पलाइन ते कॉल कनि ऐं कंहिं बि अणॼाण माण्हुनि खे बायोमेट्रिक न ॾियनि। जंहिं माण्हू खे सुञाणींदा लोकल यकीनी ॻाल्हि आहे हर शहर में जेके रिटेलर लोकल ई हूंदा आहिनि उन्हनि खे हर ॻोठ जो हर घर जो माण्हू सुञाणे थो। इन हवाले सां जेको हुननि जो लोकल माण्हू आहे इलाइक़े जो माण्हू आहे सिर्फ़ु हुन सां राब्तो कनि ऐं बायोमेट्रिक जे वसीले पैसा कढाइनि। उन हवाले सां मां वरी बि अपील थो कयां त जंहिं माण्हू खे तव्हां न सुञाणियो त उनखे बायोमेट्रिक कढाइणी न ॾिजो। ठीक साईं। वॾी महिरबानी तव्हांजी अली मुर्तज़ा जी टीम जी वॾी महिरबानी ऐं पंहिंजे कार को सिंध सलामत साथ सलाम।